मुखे तोमा या उम्मीद न हुई शफन। सरदार थोरो फेरा। केड़ो फेरा? बस सरदार हे त चई नथो सघां, न त ज़फर मां वठी निकिरी वञा। लाश उरले सां लाश। छॾी यार छफन, चवंदो त सच त लॻंदई मुठिया। फेर वरी केड़ो भला फेर हो भी सही त कढी काबू करिया बिन्ही खे। बगन असल में सोट सांस गॾु हुयसि। थक हण को यार लवाया पो मता हुनखे लगी वञी। हवाई फेरिंग ते न हिसियो, पर मां हुनखे करे ॾेखारींदुसि। सिधा फायर करिया त बई चट थियना त मञाया त छफन शेर आ। जेका ज़फर सां थी वञे उनखे जीअण जो हक़ कोन्हे शफन। न सरदार न, ॿीहर न चइजो। छो न चवां? मां शहबाज़ सां अटकियो आहियां। संघार खे चयो थमे, उहे न सम्झंदा त बांह संभाले पाण न सघो ऐं रड़ियूं असां वटि। अवल बि त हुननि वटि हुई न सरदार। हिन ई सूरत हाल में त हुननि जी आहे न। सरदार तव्हां ई त फ़ैसिलो करे असांखे फासायो हुयो। सिंगार ऐं शहबाज़ खे हाणे बि चवण में हर्ज न आहे सरदार। न त पोइ ॿुधंदे गजगोड़ सरदार। कासुम ऐं ज़फर खिरट में जिया। ऐं दातन विसरी हुई छफन। उन्हनि खे सम्झाया ही छफन शेर आ, ओए दादन सोलो आ। नाहे दादन सोलो शफन। तूं बांह खण, निकाह करे। राजूणी ऐं कानूनी मातो सां ॿधल आहियां। हा छफन, सरदार जी ॻाल्हि पत्थर ते लीक आ। न त ही बगन बि तोसां गॾु हूंदो, न त पोइ बगन जी सट बघियड़ जो झट। करणो पवंदो ईअं बगन, न त दादन या उमिरि वारे में न ईंदो। खेसि अहिड़े रीत ॿुधाइणो पवंदो त ही छफन शेर आ, शेर। खुदा करे ईअं करे त दादन जो कंधु छुड़के। उन खां अॻु तूं ईअं कराए छॾे। कीअं? दादन जी बांह खणी लिकाए त ॿई बल थी वञनि। ॿिन्ही मां को हिकु मरंदो या ॿई मरंदा। मामलो तमाम। बांह तुंहिंजे हवाले। मुंहिंजे हवाले? पोइ त ईंदो थी वेंदी किबला। छा यादि कंदे बगन? सिर्फ़ ईअं करे ॾेखार। करे फौरन इतलाह ॾे। छोकिरीअ खे छुहिजां बि न। मां ॿुधाईंदोसांइ त छा करणो आहे। कंवल दिया जी अम्मा। न सोच एॾो, बीमार थी पवंदी आहे। छो न सोचे? छो सोचण चयो? शफन जड़ो शेर तर में मिलंदुसि। बाज थी किड़ाईसि। अम्मा हिन माई खे सोचे समझे का हयादारी आहे या कोन्हे। कंवल के माण्हू जो पितो फिसी पेटे पवंदो आहे, न त हर ॻाल्हि पेटारियूं ईंदियूं आहिनि। पितो तहां खे कोने। एतरी थी करे न मञो न मुड़ो। अञा बि कवड़ ते ज़ोर थाणो ता दे हाव ते मुंग डरींदी। ऐं ही कवल मोट चेणो छड़ींदई, चेणो शबाना। न रोवण ईंदई न खिलण ईंदी। पाणी चवंदी त थाणो थणकिया ने धणकी न है। डर हितां त रखा ने टांडा तारन ते ट्रपा ॾींदी 16 बजे घर वञी पुॼंदी आहे। अम्मा अम्मा तरस, मां बंदूक खणी चां। मूंखे जेल कबूल आ, पर हिन जा जेरा जलाईंदसि। नमूनो ॾिसो जो चेहरा जलाईंदव। मां तहां जा चेहरा खाईंदसि, साड़ींदसि तहां खे। थाणो थणकिया ने धणकी न है। हो त बि नथो अचे सॼाइण खे। सॼो ॾींहुं चिराग ते चढ़ियूं थी अचे। जी बहराम
खान खे समझाइणो आहे छा त साज़िश छा थींदी आहे। साज़िश कहिड़ी? शफ़न खे मच्छराए थो ऐं शफ़न माण्हू थो मोकिले मुंहिंजे घर या मच्छरियो पाण भॻो बीठो आहे। शफ़न जी त जनाज़े नमाज़ पढ़ी वेंदी पर बहराम खान खे बि इहो ॿुधाइणो आहे त दादन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। हुकुम खपे दादन। आख़िरी भेरो मां में सोहराब सां ॻाल्हायां जेकॾहिं उन खां पोइ बि शफ़न न मुड़ियो त रहंदो बि कोन। हेतिरी सिखियत खां पोइ बि न सिखियो आहे। सिखी वेंदो। जेकॾहिं न सिखियो त घर खे बाहि ॾींदोसांसि। पाणे पतो पइजी वेंदुसि त दादन सां फिटाइण दोज़ख जा दर खुलण बराबरि आहिनि। सदको वञे कुर्बान थिए मुंहिंजी राणी ख़ैर सां मोटी ला तोखां सवा मज़ो ई न पियो अचे घर खाइण पियो अचे। ॿुधाए मुंहिंजी सुहिणी राणी किथे किथे घुमी फिरी आहे थकी पई हूंदी। चांहि टुकड़ो ठाहे ॾे दूध पती आहे। ॿुधाए केॾां वई हुई? बाबे सोराब जो जैतून वारो बाग आहे न उन जैतून वारे बाग में घुमियसि फिरियसि ॾाढा जैतून खाधा। वाह हिकु लॻई ॾाइण। हा मूंखे वरी उबता जवाब थी ॾी केॾां वई हुई? सवाल उबता हूंदा त जवाब बि त उबता हूंदा न। खुदा जी कुदरत आहे। हाणे हिन मेसणी बि मां न वरितो आहे। हाणे मुंहिंजा सवाल वरी हिन खे हाणे उबता था लॻनि। अहिड़ो पुछड़ो कंदी सही जो त कीअं निकिरी वेंदई। कोन कंदसि कीअं न की तूं हाणे इहा ग़लती कजां चाची। केॾाणी न आहियां घर दयाणी आहियां। तूं क़बर जी कंधीअ ते अजाई खणी लुण मचायो अथई। हाँ खुदा जी कुदरत आहे। अॾी जल्दी ॿाहिर जी हवा लॻी वई अथई। हाँ अहिड़ी हवा लॻी वई अथई जो हाणे मथो बि फिरी वियो अथई। ऐं मुंहिंजे झलेननि वारनि मां हींअर भित मां हाय माई न ये पिचकियूं पिचकियूं थी सॼे आंगण में पखड़जी वेंदी हली आहे। तूं वारनि खां वठी बि ॾिस चाची। जेकॾहिं तोखे वीराननि जा वण न ॾेखारियमि न त मुंहिंजो नालो बि मूमल न आहे। खुदा जी कुदरत आहे हाणे हिन में बि अची मान कयो आहे। वाड़ी वाड़ी वाह। ऐं मूंखे वरी तूं मैं थी चवी। तरस तरस बंदूक त खणी अचां पीह पीह। तूं हिकु त खणंदीअ न त मां लगातार फायर कंदसि। मां मरां या बचां पर मुड़ंदसि कोन। मूं लिहाज़ ऐं लॼ रखी रखी दंग कयो आहे। जहिड़ी कंदीअ न त तहिड़ी थींदई। ऐं ॿुध मूं पंहिंजे सर तां आह खणी छॾी आहे। शहबाज खान पट करे भॼी वियो। को माण्हू ई नज़र कोन थो अचेसि। जिते मुंशी मियार जो पैर हुजे उते वरी ॿिए जो पैर खपंदो। सवाल ई पैदा नथो थिए। मौला जी मेहर सां भॼंदे फोर हूंदे मुंशी मियार दिल थी चवे त थधड़ा कढाए। दादन मां मुंशी हाँ थोड़ो ध्यान सां ॻाल्हाए। रईस संघार खान सुझई तो न मौला जी मेहर सां। दादन मुंशी थई भॼ। ज़ाहिर आहे मामूली ॻाल्हि न आहे मुंशी मियार। या लठ त ॾे। दादन जेकॾहिं लख नी न त बि ही लठ न ॾियाए। ॾे त ॾिसां। खणी कोन वेंदुसि। न न वञ लठ तो ॾिसे। जेकॾहिं तूं मूंखे दादन 10,000 ॾी न त बि ही लठ ॾिसण जे लाइ न ॾियाए। पाई बि न वठंदो साईं।
डहड़ कढण जा मथे बजाए हेठ डहड़ कढंदो साए थोरो हेठि जेकॾहिं करंगो भॼी पियो त हलण जहिड़ो न रहंदुसि मौला जी महर सां तो ज़ारी वरी हिते न ॾिसंदे अप्पो अल्लाह वञी सलाम दे संकार कान के पर गिलाइस तो मुझे खिलाफ हाँ तरस त पूरो कयांस वाह रे वाह यार वाह जो इंसाफ क्यों थई मां त पेरन खां चोटी ते पूरो हा न वधियल न खुटल बाबा वठो अल्लाह ने शिकिल गुम कर अल्लाह दादन तू रुगो मुझे वझ में अच मुझो वाइदो आ तोखा घणे घणे पलव कंदुसि मौला जी महर सां अरे वरी ॻाल्हाई तो हाँ दादन मौत आ मौत डरणो न आहे पी मां त तुंहिंजो सिर खणंदुसि हा समझी छा थी पंहिंजो पाण खे चाची अम्मा अरे तू तो बस कर पहिरियां उन सिर खणी जो सिर त खणा निभागी छोरी मूंखे वर्दी थी दे पोइ तोसां ॻाल्हायां थी हा चाची अम्मा मां तोखे कीअं ॿुधायो छा थियो आदा तोखे थियो छा आहे छो थो रोई हा सफ़र विड़ियो अथई छा मुझे बात अंदर जुबान सड़े थी चाची छा चवा अदा कासिम का अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा हाँ भाई रात सो लगे दोस्तन कराची वापस आंदो आ बस मुझे सोडल के हाँ चाची ओ कराची पहुंचंदे दम धड़ी हवाले के चाची अबा दम धड़ी हवाले के छा न अदा ये न जब ये कहिड़ो कहर थी वियो छा चाची अम्मा हौसलो करो मुझो पैरन जड़ो दो तुको डले मुखे हाड़ी किए मिलंदो चाची अम्मा किए मिलंदो मां किथों तो डलगे गोली दुस अरे मुझे सोडल मूंखे छॾे नथो वञी सघे मूंखे अकेला नथो छॾे सघे अब आओ छोटा भरी बस अब आओ भरी वजा ले अब मुझे बच्चा वो करना जुदा दे अब मुझे दुआ कर भरी वजा अरे मुझे नीचे थे निटा अब मुझे सब डरे ना बच्चा क्या कासिम खैर तो आए सो डले संघार खान सुजे तो शाहबाज के वैसे लगे तो शाहबाज खान हथ खणी वियो ज़मीन ता खान खपे तो गोराम न त ये खंभ न रहंदस जंहिं उॾाम ते नाज़ अथसि न उहा उॾाम न रहंदस तूं होशियार रह रईस कोहरा में गुस्से नामुमकिन गोराम मुंशी में हार नजर नथो अचे चयाई त ज़मीनुनि जी संभार करे
हारिन सां बिज कलर जो लेखो चोखो कराए अचां थो। पोइ यकी गुम रईस तव्हांजो हिकु अधु हारी त न आहे न? एॾो सरूरो बि न आहे जो सभिनी सां मिले। सरकार केर सदोरो नाही? तूं ॿियो वर केरु? सब्र सां सोटियूं सही आयो आहियां त बि सदोरो न आहियां। सब्र सां सोटियूं केबला तव्हां में त को तेश ॾिसूं ई कोन था। जॾहिं बि ॾिसो इन्हीअ खट ते खोपो खोड़ियूं वेठा हो, चुरो ई कोन था। बाबा शाबाश आहे इन खट वेचारी जे पावन खे जो इहो ॿार सयूं वेठा आहिनि, न त रोज़ खट मटायूं हा। मेहार रईस सां ईअं थो ॻाल्हाई? गोराम रईस मुंहिंजो पंहिंजो आहे, बाबू आहे, अबू आहे, तॾहिं ईअं थो चवांसि, पर मुंहिंजी हिन हूंदे बि न दाद न फरियाद। अड़े हाणे थियो छा आहे जो रोअण जहिड़ो थी वियो आहीं? के भला दादर खे हकल ॾिनमि, हे कर त हकल सां वञी फाको कयई। पोइ जॾहिं संभाले उथियो न, खणी मूंखे लठनि सां वरताई। पुठीअ ते ॾना ठहिया बीठा आहिनि। चओ त खमीस लाहे ॾेखारियाऊं। दादन न बाक़ी मुंहिंजे बाबी हला ॾिने। तूं हिम्मत छो न ॾेखारी? के भला जेकॾहिं रिपीटर वठी ॾियो न, मां पोइ वठ ई न ॾियासि। मूं वटि ही वेचारी लठ, पोइ त मुंहिंजे पोयां फिरी आयो, अची पोइ फकायई। बाबा मां त सोचे छॾियो आहे, हाणे मां तुर घर ई न निकिरंदुसि। रिपीटर खां सवाइ मूंखे हाणे मरणो कोन्हे रईस। गोराम ही रईस दादन खे दसे उनजे वात में बो न विधी न, तुंहिंजी खलल आहे उन में बो भरींदुसि। संगार खान जे मुंछे सां इहो दादन तादी थो करे। कोहरा में गुस्से नामुमकिन। गोराम जेकॾहिं गुथे न त गोलियुनि जो खाज बणिजी वेंदे। साहब चओ। साहब पेट में तकलीफ़ थी पई आहे। अबू अंत मज़ने फिर खराब मज़ने अंत यार चई तलाए छा थो, पर यार जबल तकलीफ़ ॾाढी अथम यार। हलो के स्टोर तां टिकी वठी तो जाए। मां टिकी वठी तो अचे साहब, पैसा एतबो। मां बिस्किट वठेसि, सुबह सां लंघण ते आयुसि। चुप है, हलो। तकलीफ सब अभी हुई है। बराबर साहब हे वठ 10 रुपया। ओ साहब इन 10 रुपए मां छा मिलीसि? तोखे वरी पंहिंजो पेट जो सुर। अड़े तू टिकी वठी आ त खारायूंसि, अते जेल वारा ॼाणे न, मीरल ॼाणे। वन वॾा जल्दी ॻाल्हि। तू माट वञेसि तू, वरना ने ख़बर कना जोशन। तां बि इनखे सॾ, मीलल जी गल न त सदा खाई वेंदासीं। भले 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 भले
कौन साहब साहब मेरे लिए हलबो मेरा कले खले के बाबा साईं छाए वोट जी मसीत में पढ़ो ॾियारियो वियो आहे छाजो सोढल गुज़ारियो वियो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन यो खून दादन जी गिच्चीअ में आहे तूं ज़फर ऐं कासिम खे बुरको ॾे त ॿारनि ॿारियांसि सरदार साहब गौर लाइ कहिड़ो न्यापो खणी आयो बदिलो न ॾी मिड़ई कावड़ में चई वियुसि तो कासिम ऐं ज़फर खे चयो ख़ैर आहे तूं पंहिंजो आहीं तोखे न चवंदुसि चओसि बाबा साईं ॾेढी ज़ुकाम मौला जो शान आहे गौर सरदार खे ॻाल्हाइण ॾे मूंखे सोडल जे तॾे ते वञणो आहे बात मूंखे बि आहे असांखे बि तॾे ते वञणो आहे कीअं बाबा साईं बिल्कुलु हलणो आहे पर तूं बादल खे न चओ बादल खे सोचण जो मौक़ो ॾे पंहिंजो आहे ज़रूरु सोचे वठे मुंहिं बि हिन जूं परे जूं रिश्तेदारियूं आहिनि वञ बादल सोच वञ बाबा इन लाइ रुॻो घुरायोसि अरे बेवकूफ़ तोखे एॾो किम सम्झायुमि तुंहिंजे मथे में मेजाल जी जाइ ते धोनो रखियल आहे छा जो सोचण खां बग़ैर ई शुरू थी थो वञे ॻाल्हाइण हूंदो बाबा साईं हूंदो न आहे इएं तोखे सम्झायो न अटकल सां मेंदी लाइ बि फाटल दोल केरु बाबा साईं फाटल दोल तूं वरी ॿियो केरु ॿियो संगार जे पासे वारी ज़मीन जी जांच कई वयोसि बाबा संघार जा माण्हू ते पहरो पिया ॾियनि ओए ॾिसी ख़ाली ॿुधी आहे बाक़ी छा कयां हा वेण खां तव्हां पाण रोकियो मूंखे चओ त हींअर ई वञी बम फाड़िया सभु फा ऐं सभु सामी में ॻाल्हायां तो एसपी साहब सां कासिम ऐं ज़फर वारा बि ख़फ़े मां आज़ाद थियनि त पोइ नए सिर जंग थो जोटियां जेसि ताईं हिन संघार में बाण में हथु न पवंदो न तेसि ताईं हथु न खणंदो कमल रोए छो थी अम्मा थियो छा आहे अम्मा दिल ते पत्थर नथी रखी सघां मतलब अम्मा अम्मा कीअं चवां कुछ चवंदीअ त समझंदसि न चरी अम्मा अम्मा मुंहिंजे अंदर में का त वही विया आहिनि कमल कमल दिया हौसलो धार कुछ अंदीअ त पतो पवंदो न अम्मा अम्मा तोखे सॼी ख़बर आ मां नथी रही सघां यहाँ ते पहाड़ साह मुंझे तो ऐं रूह तड़पे थो अम्मा छो मुंझाए मारियो थी कवल डॉक्टर सतार माठ करे चरी नथी सब्र कर भितिन के भी कन थींदा आहिनि अम्मा कोन थींदा आहिनि भितिन के कन माण्हू ॿुधनि त भली ॿुधनि अम्मा मां मरी वेंदीसांइ मां ज़हर खाईंदीसांइ छो ज़हर खाईंदी आहे तोसां या न किथी ज़हर खाई रोए छो थी तोसां या रोज धाणो ऐं शफन अलग ऐं ॿियनि दुश्मननि जा लामारा अलग त पोइ माण्हू मजबूर थी ईअं ई चवंदो न दादन ॾिसंदुसि मामी शफन ऐं ॿियनि खे तूं सम्झाई समा हौसलो करे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो आहे किबला दादन जी ॿारियल आहे कुदरत ते नाहे हा कासिम रब तौफ़ीक़ ॾींदो तव्हांखे सब्र सहण जी
जी सरदार साहब, मुझे दोस्तन ॾाढी कोशिश कई ऐं मां ॼाणा थो त मुझे दोस्तन मुझी ॾाढी मदद भी कई आहे। सऊदी ईंदा वेंदा आहिनि, संदसि थोरा ऐं गुण लाहींदुसि बि ऐं ॻाईंदुसि बि, जो लंडन ताईं पहुचायूं। पोइ त वॾो ख़र्च आयो हूंदो। जेको थियो उन्हनि कयो, तॾहिं त चयुमि न, लाहींदुसि बि ॻाईंदुसि बि। कापारी धक लॻो आहे, गिदड़ शींहं खाई विया, ख़र्च जो ख़ैर आहे। हा बादल, ख़र्च साहब पवे हा न बि चङो। रब खे जेको मंज़ूर ज़फर आहे। रब जो हुकुम टरणो न आहे, बाक़ी बगन सच चयो आहे। गुआर ही वक्त इन्हनि ॻाल्हियुनि जो न आहे। बगन वरी कहिड़ो सेकदार आहे, बस जेका रब जी रज़ा। न हूंदो सेकदार, असां हलूं था। माशाल्लाह सरदार। मां बि हलां थो कासिम। हाणे छोकिरी मुंहिंजे हवाले थियणु घुरिजे सरदार। ही वक्त बकवास जो न आहे, आराम जी ॿोली न ॻाल्हाए। सरदार तॾो आहे, वक़्तु ॿुधाईंदो त छा थियणो आहे ऐं छा थींदो। रोज़ थो बेरे आरो सिज